अंग्रेजों को पढ़ाता हूँ, 1 घंटे के 30,000 रुपए पाकिस्तानी देता। कोई और देख लो, मैं अपनों को पढ़ाऊंगा। ऐं रोवां नथो। मुंहिंजी अमड़ जे अखड़नि में बि ॻोढ़ा दफ़न थी चुका आहिनि। बाबा जे खून जो पलांद वठणु चाहियां थो, पर गोलियुनि सां न। इल्म सां सिंध खे रोशनास कराइण ई बाबा जे खून जो पलांद हूंदो। ही लफ़्ज़ IBS अखर जे प्रोफेसर अजमल सावंत जे मासूम पुट रेहान सावंत जे नाले सां सोशल मीडिया ते वायरल थियल खुलियल ख़त में लिखियल आहिनि। रेहान सावंत लिखे थो त मुंहिंजे बाबा खे क़बाइली दहशतगर्दी खाई वई। बाबा फ्रांस मां वापसि अची सिंध जा मिटी हाणा ॿार पढ़ाइण आयो हो ऐं हू पाण जहालत जी गोलनि जो खाज बणिजी वियो। बाबा जी जुदाईअ जीअं झोरे विधो आहे, पर आउं रोवां नथो। ॾुख में वरतल मुंहिंजी अमड़ जे अखड़नि में ॻोढ़ा दफ़न थी चुका आहिनि ऐं मुंहिंजे नंढड़े दिमाग़ मथां वॾी मज़ामत लामारा ॾेई रही आहे। पर आउं साॻी वाहियात गोलीअ सां उहे फ़र्द नथो मारणु चाहियां जिन मुंहिंजे अज़ीम बाबा खे शहीद करे वेशाणा टाक ॾिना। ही सरदारी निज़ाम सिंध जे अमुन ऐं इल्म जी दिलि में तीर जियां खुतल आहे। ऐं मासूम तव्हां सां पंधु हलण लाइ तयारु आहियां। अचो मुंहिंजे बाबा जो पलांद वठण लाइ, ज़ालिम सरदारी निज़ाम जे ख़ात्मे लाइ मुंहिंजो साथ ॾियो। सरदारी निज़ाम, मुल्तानी निज़ाम। जेकॾहिं अव्हां ईअं न कयो त मूं जियां ॿिया केई ॿार बि यतीम थी वेंदा। अचो साथ ॾियो, मां बि तव्हां सां गॾिजी उभ ॾारींदड़ नारा हणंदुसि ऐं पंहिंजनि उभ ॾारींदड़ नारनि तोड़े मुसलसल जदोजहद सां सरदारी निज़ाम जो वजूद ई धुॾी वेंदो।